अस्सलाम वालेकुम दोस्तों, आखिरकार असां संगरार शहर पहुची चुका आहियूं। हिन महिल जेको आहे समूरी दुनिया में जेके भी दर्द दिल रखंदड़ इंसान दोस्त माण्हू आहिनि, ख़ासि तौर ते सिंधी क़ौम जा दर्दवंद जेके पूरी दुनिया में बहादुर फ़र्द आहिनि, न्याणियूं आहिनि, उहे सभु फ़िक्रमंद आहिनि त काफ़ी ॾींहंनि खां जेको ॿीहर हिकिड़ो सोशल मीडिया ते इशू उथियो आहे प्रिया कुमारी जी बाज़ियाबी जे हवाले सां। उन खां पोइ सॼो वायुमंडल याने 2.5 साल अॻु इहो वाक़ियो पेश आयो आहे। घणे अरसे खां पोइ इन मामले ते वरी ठापुर अची वई ऐं जेको बि पुलिस खे कमु करिणो हुयो उहे करे, फाइलूं बंदि करे, हर को पंहिंजे घर सुतल आहे। पर ताज़ो जेको सोशल मीडिया वेव ॿीहर उथी आहे, हिकिड़ी लहर उथी आहे, उन खां पोइ ॾिसूं पिया वरी जेको आहे चुरपुर नज़र अचे पई। पर इन समूरी सूरत हाल जे बावजूद सितम ज़रीफ़ी इहा आहे जो सॼी सिंध सरापा एहतजाज आहे, फ़िक्रमंद आहे, अफ़सुरदा सूरत हाल में आहे ऐं हर को ॻणती जोगी हाल में आहे त प्रिया जी बाज़ियाबी कीअं मुमकिन आहे। याने सभिनी लोचण सोचण लुछण शुरू कयो आहे, पर उनजे बावजूद जेको नओं SSP आहे उनखे का बि तकलीफ़ महसूस न थी आहे त राजकुमार सां या मुखी वसूमल सां या ॿियनि हिंदू पंचायत जे अॻवाननि सां या ख़ुदि एग्रीव्ड जेका फैमिली आहे, प्रिया जी अमड़ आहे, उनजो वालिद आहे, उनखे आथत ॾियण जे लाइ हिते को बि न आहे पहुतो। इन खां वधीक तव्हांखे नाअहली ॿुधायूं त जंहिं मंदर में बि चयूं साम्हूं थाणो आहे, हीउ हेतिरो शहर आहे, संगरार थाणो साम्हूं आहे, को ऐसे छो बि इन खां पुछण न आयो आहे त अदा राजकुमार जेके नई डेवलपमेंट आई आहे इन समूरी सूरत हाल खां पोइ तव्हांजो छा चवणु आहे ऐं पुलिस जे लाइ कहिड़ो हुकुम आहे, छा निशानदेही कंदो, काथे रेड कराईंदो, काथे नओं शक पैदा थियो आहे, कहिड़ी ख़िदमत तव्हांजी पुलिस करे। पर पुलिस जेका रिवायती तौर ते नाहिल ऐं वॾेरनि जे ग़ुलाम बणियल आहे, सरदारनि जी सियासतदान जी ग़ुलाम बणियल आहे, उन्हनि माण्हुनि खे का परवाह न आहे त सोशल मीडिया ते छा थो थिए। दुनिया में जेके बि सोशल मीडिया ट्रेंड्स हलंदा आहिनि त उन में रियासतूं धुॾी वेंदियूं आहिनि, उन में इदारा धुॾी वेंदा आहिनि, उन में सियासतदान धुॾी वेंदा आहिनि, पर वाहिद सिंध सूबो आहे जिते सोशल मीडिया खे का बि वैल्यू न आहे। भल जेको थिए, कंहिंखे का बि परवाह न आहे। हीउ SSP साहब कॉस्मेटिक तरीक़े सां पंहिंजो नुमाइशी किरदारु अदा करे सिर्फ़ु चए थो त मुंहिंजी वाह वाह कयो ऐं मां हाफ फ्राई कंदो वरितां, फुल फ्राई कंदो वरितां, बसि इन में मुंहिंजी वाह वाह कयो। बाक़ी जेको जेन्युइन इशू आहे प्रिया कुमार जो, जंहिंजो डोमेन आहे SSP जो ऐं सॼो समूरी पुलिस जो, उन एतिरे ॾींहंनि जी पोस्टिंग खां पोइ बि का बि या ज़रूरत महसूस न आहे कई त हिन मुतासिर शख़्स सां अची मिली हिनखे आथत ॾेई, हिनखे भाउ सम्झी, हिनखे इहो यकीन ॾियारिजे त पुलिस ॿीहर मुतहरिक थियण लाइ तयारु आहे। पर उहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं को फर्ज़ शुनास, गैरतमंद ऐं दर्द दिल रखंदड़ को ऑफिसर अचे। गुलाम नबी मेमन साहब हिननि जे लाइ अॻु बि घणो कुझु कयो आहे, ॿीहर हुननि जी पोस्टिंग थी आहे। मुराद अली शाह साहब बि हिननि जे बकौल ज़बरदस्त हिननि खे सपोर्ट कयो आहे अॻे बि, हाणे ॿीहर पंहिंजी इनिंग शुरू हुननि कई आहे, त उमेदु हिननि जी आहे त उहे वरी कुझु करे सघंदा। पर ताज़ी जेका डेवलपमेंट थी आहे सोशल मीडिया ते, कुझु इल्ज़ाम लॻा आहिनि, कुझु अफ़वाहूं आहिनि, उहे हिननि जे ज़ुबानी ॿुधूं था, उन्हनि में केतिरी सदाकत आहे ऐं आख़िर प्रिया जी बाज़ियाबी कीअं मुमकिन आहे, इहो त सवाल उहे इदारा ई जवाबु ॾेई सघनि था जिन वटि अख़्तियार ऐं इक़्तिदार आहे। पर ही जेके जिन ते कर्ब आहे, जेके इन समूरी सूरत हाल खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, उहे बहितर ॿुधाए सघनि था। राज, तव्हां ॿुधायो त ताज़ी जेका डेवलपमेंट थी आहे उनमें का उमेद तव्हां में इहा जागी आहे त थी सघे थो प्रिया असांजी वापसि अचे, छाकाणि त न सिर्फ़ु सॼी सिंध जी किरोड़े अवाम पर दुनिया में रहंदड़ सभु सिंधी हिन वक़्तु तमामु घणा फ़िक्रमंद आहिनि। तव्हां छा चवंदव? बसि सिंध वारनि जी महिरबानी जीअं आवाज़ उथारियो, बाक़ी इहा जो ग़लति इशू कयनि या इहो कंहिंजे बारे में ॻाल्हाइनि, हर को बचनि वारो, हर को न्याणियुनि वारो, हिन में दिलि असांजी ॾुखे पई। बाक़ी मुंहिंजी उमेद आहे मालिक में आसिरो आहे, मुंहिंजी न्याणी मोटी मिलंदी, जंहिंजी पिण में वई आहे। असांजो मौला में यकीन आहे, 10 मोहरम में जेका न्याणी वई आहे मौला हुसैन कोन रखंदो, असांखे मोटाए ॾींदो। बाक़ी SSP खां पहिरियां जेके हुयो सिंगार मुल्क,
उन्होंने 2-3 दफ़ा वियसि इरफान समय कोशिशि कयूं SSP साहिबु पोइ हाणे अञा ताईं असांखे कोई पतो को सुराग चवंदा मिले ई कोन थो पोइ हाणे अलाह ते रखी वेठा आहियूं असां मालिक कंदो का किथां रस्तो निकिरंदो अलाह नए SSP खे फ़िक्र आहे न राब्तो न थियो आहे आयो आहे मिलियो आहे ॻाल्हायो अथई न न नओं SSP असांजे न आयो आहे न ॻाल्हि तव्हांखे इहा ख़बर आहे नओं SSP आहे केरु न इहा ख़बर कान्हे इहा बि ख़बर न आहे त दोस्तो इहो त आलम आहे पुलिस जी संजीदगी जो जेके TV टॉक शो में वॾियूं वॾियूं दावाऊं करे थो आबिद बलोच साहिबु उन जी हालत हे आहे जेको हाई प्रोफाइल केस आहे सिंध में उन ते SSP जी ख़बर न आहे त हिन एग्रीड पर्सन खे हिन शख़्स खे ख़बर न आहे त SSP केरु आहे न वरी SSP खे ख़बर आहे त राजकुमार केरु आहे बसि उहो मीडिया ते सिर्फ़ु वाह वाह ऐं पाण वणाइण ख़ातिर वॾियूं दावाऊं ऐं ग्राउंड ते 20-25 मिनट जी ड्राइव ते हू अचण लाइ तयारु न ही साम्हूं थाणो आहे SHO मिलण लाइ तयारु न आहे मुखी साहिबु तव्हां छा चवंदा ही हेॾो वॾो ज़ुल्म थियल आहे संगरार शहर में न्याणी हितां खॼल आहे उन बाबति तव्हां छा चवंदा सॼी सिंध तव्हांखे ॾिसे पई बिल्कुलु साईं असां त अलाह जे साथ रखी वेठा इमाम सेन जी पिड़ में वई आहे इमाम सेन कंदो मोटी ईंदी ख़ैर सां सॼी सिंध जी ॼाणी आहे असांजी ॼाणी आहे अलाह ख़ैरु कंदो वधीक रब ॼाणे रब भलाई कंदो राज घणा ई एहतजाज थिया नंढा वॾा एहतजाज थिया हाणे जेकॾहिं का वॾी कॉल ॾियूं था एहतजाज जी त उन में तव्हांजी छा सलाह हूंदी तव्हांजो बीहण असां सां तमामु अहम आहे तव्हांजा वालिद आहियो तव्हां अॻिते अॻुवाणी कंदा असां तव्हांजे पोयां हलंदासीं CM हाउस कराची हुजे सखर हुजे या संगरार शहर हुजे टीम मुश्ताक सरकी जे सॾ ते हज़ारे माण्हू गॾु करणु असांजो कमु आहे तव्हां ॿुधायो त एहतजाज जे हक़ में आहियो न आहियो करणु चाहियो था नथा करणु चाहियो छो जो असांखे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा इहे राया सामान राजकुमार ऐं संदसि घरवारी या मुखी या हिंदू पंचायत कंहिं बि मूड में न आहे त कोई एहतजाज थिए इन में केतिरी सदाकत आहे असां पहिरियां चयोसीं एहतजाज थिए ॿियों टियों थिए पोइ हाणे कोई साथ न पियो ॾिए पहिरियां उन खां पोइ हाणे मुखी साहिबु ईश्वर खे बि असां चयोसीं की मुखी साहिबु इहा ॻाल्हि खे अलाह ते रखी वेही रहो हाणे कंहिंखे चयो छा कंदो बाक़ी वरी बि असांखे जेकॾहिं मुखी साहिबु ईश्वर लाल असांजा अॻुवान आहे सभिनी मुखियुनि जो वॾो आहे हिन जे हथ में आहे सभु पंचायतूं जेकॾहिं हू चाहींदो त अॻुवान थींदो त असां बि उन में साथ असांजी ॼाणी वियल आहे असां चवंदासीं असांखे न मिले बाक़ी हाणे मुखी साहिबु जीअं चवंदो असां हुनजे अंडर में आहियूं मुखी वसूमल आहे मुखी ईश्वर लाल वॾो मुखी आहे सभिनी जो हेठि आहे जीअं चवंदो हुन जी राय ते हलंदासीं असां बाक़ी जेका सॼी सिंध बीठी आहे सिंध जी राय जो एतिराम कंदो न कंदो या को सिंध एहतजाज जो सॾु ॾिए तव्हां हुनखे ऑन कंदो डिसऑन कंदो उन सां बीहंदो या अलॻि थींदो उहो सिंध वारनि जी महिरबानी हाणे सिंध वारा त कंदा आहिनि हाणे असांखे पंज मुखी आहिनि के दीवान आहिनि के सलाह सां कमु कयूं हाणे असां केॾां अॻे अकेला आहियूं हिते असां पोइ वरी साथ जी जेका ॻाल्हि कई त साथ नथो मिले उहो साथ तव्हांखे केरु नथो ॾिए साथ त ॾियनि था पर हाणे सलाह सां कमु थिए न कीअं कयूं न मुंहिंजो सादो सवाल आहे तव्हां सां ॾिसो हिन शहर में बीह करे शायदि वॾो ऐलान करणु तव्हां लाइ तमामु घणो मुश्किल हुजे तव्हां कंफर्ट ज़ोन में किथे हुजो या मां तव्हांखे सलाह ॾिनी त जेकॾहिं तव्हां चाहियो त संगरार मां तव्हांखे ॿाहिरि कढी कराची में रिहाइश बि फराहम करे सघिजे थी तव्हांखे फुल अलाह खां पोइ भॻवान खां पोइ फुल तहफ़ुज़ ॾियण जी यकीन ॾियानी बि मूं कराई आहे त असां तव्हांखे कराची जा मुआफ़िज़ थींदासीं असां सिपाही थींदासीं तव्हांजा त छा अहिड़ो को सोच आहे तव्हां जेकॾहिं हिते न हुजो ॿिए हंधि बीह करे ऐलान करे सघो था वॾे एहतजाज जो या न तव्हांजो मूड ई न आहे को मूड हाणे मुखियुनि जी सलाह सां जीअं थियो उअं कंदासीं हाणे केॾां वञूं ॿियो वॾा त जीअं मुखी त सियासी तौर ते ग़ुलाम आहिनि सियासतदाननि जा मुखियुनि जी बि मूंखे हिंदू पंचायत जे हर ज़िले जी सियासत जी बि ख़बर आहे त जेकबा जो को बि मुखी पंचायत जो सदर एजाज खणी जे ग्रीन सिग्नल को सिवा कुझु करे ई नथो सघे ईअं ई घोटकी जो हुजे महर सरदारनि जे आशीर्वाद खां बग़ैर कुझु थी नथो सघे ईअं ई सखर जा हुजनि खुर्शीद शाह ऐं नासिर शाह जे NOC खां बग़ैर इस्लामदीन शेख जी NOC खां बग़ैर कुझु करे न सघनि त मुखियुनि जो त कम ई तालुकात ठाहिणु आहे न्याणी तुंहिंजी वयल आहे तूं एहतजाज जो ऐलान कंदे त मुखी बि पाबंद हूंदा तूं नथो करणु चाहे मुखियुनि जे आसरे ते तूं 2.5 साल विञाइनि मुखी पंहिंजे घर में ख़ुशि आहिनि उहे हम पियाला आहिनि सियासतदाननि सां कराची में उन्हनि जे बंगलनि ते वेही करे उहे ई शराब पीअनि था उहे ई गॾु कचरियूं कनि था उन्हनि जो प्रिया सां वञे छा तव्हांजे हथ में आहे तव्हां सिंध तव्हांखे ॾिसे थी त एहतजाज जेकॾहिं मुश्ताक सर की कॉल ॾिए थो
त छा राजकुमार ऐं मुखी वसूमल उन एहतजाज खे सॾ खे लबे कंदा या चवंदा असांजो तालुक़ु न आहे जेको मुखी ईश्वर चाहे? सलाह खां आहिनि हर शइ इतलाह करे पोइ जीअं राय ॾिननि पोइ जीअं ॿुधाईंदा तव्हां। अच्छा, मुंहिंजो हिकिड़ो हाणे अव्हां खां बि सुवालु आहे ऐं साईं मुश्ताक फ़क़ीर साहिब खां बि पाण सुवालु कंदासीं, मुखी साहिब बि आहिनि हिन इलाइक़े जा। जीअं अव्हां ॻाल्हि कई त सलाह मशवरो, पर शुरू खां वठी 2-2.5 साल थी विया आहिनि त सिंध सरापा एहतजाज रही आहे ऐं शुरू में अव्हां हर एहतजाज इन में तव्हां मौजूदु रहिया बि हुआ, पर उन खां पोइ हली हली तव्हां हटी विया आहियो। जेकॾहिं ज़िक्र कजे सखर प्रेस क्लब जो डॉक्टर नज़ीर खोखर जेको 3 महीननि खां वठी वेठो हो न्याणी जी बाज़ियाबी लाइ, त हिकिड़े सेकेंड लाइ बि तव्हां उन वटि उन बुख हड़ताल ते न विया, उनजो असुलु सबबु छा आहे? छा अव्हां कंहिंखां ख़ौफ़ज़दा कंहिंखां आहियो? ख़ौफ़ज़दा कंहिंखां कोन हूं। हाणे कंहिंजे बारे में या कंहिंजे बारे में कंहिंजा ॻाल्हाइजे त उहो हर न्याणी नारो हर इज़त वारो। हाणे असां त इहो ई मुतालबो कयूं था त असांखे न्याणी ॼण मिली कान्हे। हाणे हुकूमत खे या MP MLA खे ऐं मिनिस्टरनि खे इहे चवंदा त असांखे न्याणी किथां ॻोल्हे ॾियो। दोस्तो तव्हां राजकुमार जी बॉडी लैंग्वेज, मां हिन वक़्तु संगरार शहर में बीठो आहियां। संगरार शहर जी डायनामिक्स तव्हांखे ख़बर न हूंदी त हिते उहो जेको फिल्मनि में न हूंदो आहे, को चौधरी हूंदो आहे, को इलाइक़े जो मालिक हूंदो आहे। हिन शहर जी तारीख़ ऐं हिस्ट्री इहा ई आहे। जिते असां मंदर में बीठा आहियूं, इहो मंदर बि साईं ज़ाहिद शाह ऐं शाह शाह जी मीरास आहे। ज़मीन ही प्लाट ऐं हिते हर दुकान हर घर उन जी ज़मीन ऐं प्लाट ते मुफ़्त में ठहियल आहे। याने हू हिन इलाइक़े जो तमामु घणो बासर आहे। कंहिंजे लाइ ज़बरदस्त सुठो किरदारु हूंदो, कंहिंजे लाइ ज़बरदस्त भयानक किरदारु हूंदो। ज़ाहिर आहे जॾहिं इहा सिचुएशन हुजे, उन शहर जो वाली वारिस ज़मीनी ख़ुदा हिकिड़ो सैयद हुजे, त तव्हां पाण महसूसु करे सघो था हिन जो जेको दुकानु आहे उहा मीरास ऐं मिल्कियत आहे उन सैयद जी। हीअ दुकान आहे थो, ॿिया जेके बि दुकान हिते ठहियल आहिनि सॼा उन जी ज़मीन ऐं प्लाट ते ठहियल आहिनि, जेके हुन मुफ़्त में फ़राहम कया आहिनि इन जे लाइ त हू माण्हू हिन शहर जो बादशाह आहे। उहो माण्हू हिन शहर जो कर्ता धर्ता आहे। ॿियो जेको डिनायल आयो आहे, असांखे जेके हक़ीक़तूं मिलियूं त ख़ुर्शीद शाह जो को बि हुन सां मिटी माइट जो तालुक़ु न आहे। जेको ज़ाहिद शाह आहे, शाह शाह जो वॾो भाउ, उन जी न्याणी जेका आहे सैयद नासिर शाह, जेको पीपुल्स पार्टी जो सूबाई वज़ीर आहे ऐं तमामु हिन इलाइक़े जी डोमिनेटिंग पॉलिटिकल पर्सनैलिटी आहे, उन जे पुट सां जेको आहे साईं ज़ाहिद शाह जी न्याणी जो निकाह थियो आहे ताज़ो कुझु वक़्तु अॻु। त हीउ सियासी घराणो जेको आहे उहो सैयद नासिर शाह सां आहे ऐं सैयद नासिर शाह पावर कॉरिडोर जो हिकिड़ो किचन कैबिनेट जो तमामु हिकिड़ो मेन पिलर आहे। ऐं तव्हां सम्झी सघो था त ही शाह जेको प्रेस काम में तरदीद पियो करे त मां इज़त वारो आहियां, मां शरीफ़ आहियां। अड़े बाबा तूं इज़त वारो आहे त कुझु अरसो अॻु तुंहिंजा सभु मुलाज़िम छो गिरफ़्तार कया पुलिस? जेकॾहिं तूं इज़त वारो आहे त तुंहिंजी हवेली ते ड्रोन कैमरा सां सर्चिंग छो कई वई? माना तूं इल्ज़ाम हेठि पहिरें ॾींहं खां हुए। हाणे भली तूं हिन जो इनकार कर, जेके पुलिस कार्रवायूं ॿुधाइनि थियूं त उहे तॾहिं थींदियूं जॾहिं को बि पुलिस खे भली राजकुमार खे शक न हुजे। इन्वेस्टिगेटर्स जो पंहिंजो हिकिड़ो हूंदो आहे त कानून पंहिंजो रस्तो वठंदो आहे। त हिन शाह जा समूरा नौकर गिरफ़्तार थी चुका हुया। हिन शाह जी हवेली जो पूरो ड्रोन कैमरा सां सर्चिंग थी चुकी हुई, पर हिन खे कॾहिं बि इंट्रोगेट न कयो वियो। ईअं ई पुलिस छो जो सियासी मफ़ाहमत तौरु कमु कंदी आहे, को बि SSP ख़ुर्शीद शाह ऐं नासिर शाह या इस्लामुद्दीन शेख जी NOC खां बग़ैर ज़िले जी चाह नथो संभाले सघे। ऐं हीअ जॾहिं संबंध हिननि जा पाण में तालुक़ आहिनि ऐं पाण में हमजुल्फ संडू आहिनि, त संबंधी जेके हिंदू लैंग्वेज में चऊं था त ॿुधायो कंहिंजे पीउ में ताक़त आहे त हिन सैयद खे वेही करे पिरिया बाबति को इंट्रोगेट करे। असां नथा चाहियूं को तालुक़ हूंदो, तरदीद आहे उन न्याणी जी इज़तुनि ते अलाह साईं ऐं भॻवानु पर्दा रखे। पर माना तव्हांजे हवेली जा मुलाज़िम गिरफ़्तार थिया, माना देयर इज़ समथिंग स्पाइस। को त शक हूंदो, के त पहिरां खॼा हूंदा। हिन शहर जो वाली वारिस तूं आहे, तुंहिंजी मर्ज़ी खां बग़ैर परिंदो पखी को पर नथो हणी सघे त ॿाहिरियों चोर अगवाकार कीअं खणी वेंदो। ॿियो हिकिड़ो वॾो इंसाफ़ कयो आहे जेको अॼु ॾींहं ताईं राजकुमार कॾहिं इहो इंसाफ़ न आहे कयो। दोस्तो, हिंदू हिकिड़ो नौजवान आहे मुकेश,
जंहिं निशानदेही के त न्याणी प्रिया कराची जे हिकु इलाइक़े में आहे ऐं उहो हिन सां सखर जे हिकु होटल ते हिन सां हिन जे राजकुमार जे भाउ सां 4 महीना पहिरियों मिली वियो आहे। हिननि खां 1.5 लख रुपयो वठी वियो आहे, सबूत मौजूद आहिनि। हिन उहा ॻाल्हि लाॻापियल पुलिस खे कई त मुकेश जेको जेकबा जो छोकिरो आहे उन अची असां खां पैसा वरिता आहिनि ऐं न्याणी जी निशानदेही बि कई आहे। पोइ कहिड़ी मजबूरी आहे जो निशानदेही जे बावजूदि मुकेश ॻोल्हियो नथो लभे, मुकेश हिननि सां मुंहुं नथो ॾे। मुकेश जे इंसाफ़ खां पोइ कराची में रेड थियणु घुरिजनि आहे, उन्हनि खे खणणु घुरिजे आहे। उन बंगले ते उन जंहिं हंधि ते रखियल हुई जेका उन हिंदू छोकिरे बकोल हुजे त मां ॾिठी आहे, हलो तव्हांखे मां सहूलियतकारी करे छोकिरी रिकवर करे रहिया थो, पर पुलिस उन में बि गैर संजीदगी कई ऐं हिन माण्हू खे उन वक़्तु पुलिस चयो त इहो जेको मुकेश आहे इहो चीटर आहे, फिराडी आहे, तोसां फिराड कयो। बाबा फिराड कयो अथई, उनखे त खणो, इंट्रोगेट त कयो, पहिरां कान था वञनि। छाकाणि त ही जेको बि हिते सिस्टम हले थो इहो सियासी मुदाख़लत सबबि मामिलो अॻिते नथो वधे। ही भले इक़रार न करे, मुखी भले इनकार करे, पर असां तव्हां जंहिं क्वार्टर्स में उथो वियूं था, जेको हल्का इबाब आहे उन में का बि ॻाल्हि लिकियल ढकियल न आहे। सैयद जो किरदार हुजे असांखे को इन ते एतिराज़ न आहे, भली मालिक उन सां बीहनि, पर रियासत जी अवलीन तरजीह आहे, रियासत जी आहे ज़िम्मेदारी आहे त रियासती इदारा तहरुक वठी करे संजीदगी सां जेकॾहिं केस खे 3 ॾींहं बि हैंडल कनि। जेकॾहिं सैयद समेत जेके बि बाअसर माण्हू आहिनि जिन जिन ते शक हुजे न हुजे, पर असांजे तजुर्बनि ऐं तहक़ीक़ात कंदड़ ऑफिसरनि जे तजुर्बे मुताबिक़ जेकॾहिं कराची जे रेंजर्स जे मीठा राम हॉस्टल में उज़ैर बलोच सां गॾु 3-4 बाअसर सखर जा विहारियो, 15 मिनट में प्रिया कुमारी तव्हांखे नए वेस वॻनि सां घर पहुची वेंदी। जीअं तव्हां सोशल मीडिया जो पावर ॾिठो, अनिला जोखियो कल घारो मां अगवा थी, सोशल मीडिया ते वायरल थी। उहो अगवाकार एॾो ख़ौफ़ज़दा थियो जो पाण न्याणी खे छॾे वियो। त हाणे जेकॾहिं मुश्ताक सरकी समेत सॼी सिंध जा बहादुर किरदार इन ते मुतहरिक थिया आहिनि त इहो सैयद 2 साल ताईं वज़ाहत ॾियणु न आयो हुयो सोशल मीडिया ते, प्रेस कॉन्फ्रेंस करणु न आयो मेन स्ट्रीम मीडिया ते, अॼु आयो आहे त माना इहो तव्हांजो असांजो प्रेशर आहे। ऐं जेकॾहिं असां इहो एहतजाज जी सूरत में सीएम हाउस ते को घेराव कयूं, संगरार शहर में काफ़िला वठी अचूं या सखर जे मेन के चौराहे चौक खे ब्लॉक कयूं, हज़ारे माण्हू गॾु थियूं त यकीन कयो 3 ॾींहं में प्रिया कुमारी पंहिंजे पीउ जी हंज में हूंदी, पंहिंजी अमड़ जी आगोश में हूंदी। पर इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं तव्हां असां सभु संजीदा आहियूं ऐं मालिक संजीदा थियनि। माना हिते हिननि जी बॉडी लैंग्वेज ॾिसो छा आहे। मां कुझु नथो चवां, असांखे कुझु बि इन जो रिज़ल्ट अचे, नतीजो अचे, असां भोगे वेंदासीं, पर हिननि खे असां को बि मजबूर नथा कयूं। पर जेका बॉडी लैंग्वेज आहे तव्हां हिननि जी बॉडी लैंग्वेज मां अंदाज़ो लॻाए सघो था त ही केतिरे क़दुरु मसलतियनि या मफ़ामती तौर ते ही ख़ामोश बणियल आहिनि। कुझु JIT जा ऑफिसर आहिनि जिन मूंसां तमामु वॾा अहम इंकशाफ कया, मां ॿुधाए नथो सघां, पर सिधा अणसिधा पेरा जेॾा वञनि पिया, पुलिस खे सिधो, एजेंसियुनि खे सिधो, सिंध रेंजर्स खे सिधो उन्हनि माण्हुनि जे गिरेबान में हथु पकड़णु विझणु घुरिजे। ऐं मां दावा सां चवां थो, मुंहिंजो 17 साल जो क्राइम रिपोर्टिंग जो तजुर्बो ॿुधाए थो त बाज़ियाब थियण जे लाइ 3 ॾींहं बि प्रिया जे लाइ तमामु वॾा आहिनि। ऐं प्रिया सुठी हालत में आहे, सुठे घर में काथे रखियल आहे, सुठी उनजी परवरिश थिए थी, पर सबबु पुलिस खे मालूम आहिनि ऐं पुलिस सियासी मुदाख़लत जे करे प्रिया वारे हाई प्रोफाइल मामले में तव्हां ॾिसो लापरवाही ऐं सितम ज़रीफ़ी। मां SSP सखर खे कल मैसेज कयो, वॉइस नोट कयो आहे त मां प्रिया जे बाबति तोसां ॻाल्हाइणु चाहियां थो। SSP जी लापरवाही जी इंतिहा ॾिसो, सियासी ग़ुलामी ऐं जेका हुनजी कमदारी आहे उन जो आला मिसाल इहो आहे त SSP ते ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे ऐं चांहि पीअण लाइ तयारु आहे, कचहरी करण लाइ तयारु आहे, प्रिया ते ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे। त सम्झो त अगवाकार जो टोलो केॾो वॾो असर रसूख़ रखंदड़ ऐं ताक़तवर हूंदो। त आख़िरी सवाल असांजो राजकुमार खां इहो आहे त राजकुमार, सिंध तयारु आहे एहतजाज जे लाइ, छा तूं ऐं तुंहिंजी घरवारी या मुखी ईश्वर सखर वारो, कुर्शी शाह जो यार, नासिर शाह जो यार, इस्लामदीन शेख जो यार, SSP जो यार, कमिश्नर जो यार, सभिनी जो यार, ईश्वर चाहींदो, हिकिड़ो मथियो ईश्वर आहे, ॿियो ज़मीन ईश्वर आहे। हाणे ही राजकुमार ॿिन्ही ईश्वरनि जे विच में फाथल आहे। त राजकुमार खां पुछूं था त ईश्वर जी इच्छा छा आहे ऐं तुंहिंजी छा आहे? राजकुमार छा चवंदव तव्हां? सॼी सिंध तयारु आहे, कहिड़ी मजबूरी आहे, कहिड़ो वालिद आहे अहिड़ो जेको नथो चाहे मुंहिंजी धीउ जे लाइ को आवाज़ थिए,
जेको नथो चाहे त मां कोई एहतजाज जो हिसो थियां, जेको नथो चाहे इन जी कहिड़ी मजबूरी आहे? भल राजकुमार मजबूरी न ॿुधाए, सॼी सिंध खे हिन कैमरा जी अख में असां मजबूरियूं, मसलतूं ऐं मफ़ामतूं बयानु करे चुका आहियूं। हाणे तव्हां लफ़्ज़नि सां कयो न कयो, तव्हां इहा ॻाल्हि वञी ईश्वर मुखी सखरा ते रखो या पाण ते रखो। तव्हां पंहिंजे ज़मीर मुताबिक़ मंदर में बीठा आहियो। मंदर हिकिड़ी तमामु घणी इज़त वारी ऐं तमामु घणी इबादत गाह, तमामु घणी हिकिड़ो अक़ीदे वारी जॻह आहे। छा चवंदा हिन मंदर मां बीह करे तव्हांजी मजबूरी आहे या तव्हां वाक़ई एहतजाजनि खां लातालुक रहण में मुफ़ीद मशवरो ॾींदा पाण खे? न एहतजाजनि में हाणे पहिरियां परेशान पिया थियूं असां, इन करे असां सलाह करे की पंहिंजे चङा माण्हू हूंदा त हुन सलाह करे पोइ जीअं राय अमल जोड़नि पोइ ॿुधाईंदा आहियूं। मुखी कंहिं ताक़तवर शख़्स जे ख़िलाफ़ एहतजाज जो ऐलान कंदो न कंदो? अलाह त रखी वेठा आहियूं, असांखे ॾियणी हूंदी अलाह। एहतजाज अलाह त न कंदो, अलाह त सग ॾिनी आहे न। मुश्ताक खे सग ॾिनी, कराची मां आयो आहे तव्हांजे ताक़तवर सैयद जे शहर में बीठो, इख़लाक़ी जुरत रखी ऐं अलाह जे तरफ़ां बेखौफ़ थी करे ॻाल्हाए थो तव्हांजे मंदिर में बीह करे। छा मुखी ईश्वर लाल कंहिं ताक़तवर शख़्सियत ते इल्ज़ाम लॻण खां पोइ एहतजाज जो सॾु ॾींदो? न ॾींदो। एतिरे ताईं जो राजकुमार जेको न्याणी जो वालिद आहे उहो ॻाल्हाइण जे मूड में न आहे हिन पंहिंजे शहर में। सलाह असां कंदा आहियूं, जीअं जोड़ियो अमल ठाहियो पोइ हाणे जीअं थियो पोइ वरी ॿुधाईंदासीं। दोस्तो असां त तयारु आहियूं। राजकुमार जा पंहिंजा मसला, मसलतूं, मफ़ामतूं आहिनि ऐं सॼी सिंध ॾिसे राजकुमार जा लफ़्ज़ नथा निकिरनि, लफ़्ज़नि जी अदायगी मुश्किल आहे ऐं हीउ चाहे थो त मुंहिंजी न्याणी मोटे, पर हिनखे इहो फ़ैसिलो करण में तमामु घणी मुश्किलात साम्हूं अचे थी या का मजबूरी आहे त हीउ उन एहतजाज खे ऑन करण जे लाइ या उन में शरीक थियण लाइ कंहिं बि मूड में न आहे। हीउ चए थो त मुखी ईश्वर जेको सखर जो मुखी आहे उहो जेको फ़ैसिलो कंदो, माना हीउ उन्हनि जे चंबे में आहे, हीउ उन्हनि खां परे नथो रही सघे। उहे छा आहिनि? उहे उन ज़ालिम गठ जोड़ जा हम प्याला आहिनि ऐं उहे कॾहिं न चाहींदा त मुश्ताक सरकी वज़ीर आला हाउस जो घेराव करे, मुश्ताक सरकी सखर में वॾे ताक़तवर शख़्स जे घर जो घेराव करे, मुश्ताक सरकी काफ़िलो वठी सॼी सिंध जो संगरार शहर में पहुचे ऐं प्रेशर वधाए। इहो तॾहिं मुमकिन आहे जॾहिं मुदई असां सां गॾु हूंदो। त सॼी सिंध ॾिसे असां हिते पहुता आहियूं पंहिंजो क़ौमी फ़र्ज़ सम्झी, पंहिंजी गैरत सम्झी ऐं प्रिया खे पंहिंजी सॻी परिशे मुंहिंजी जेका धीउ आहे उन जी पंहिंजी न्याणी सम्झी कर्ब महसूसु करे मां कराची खां हिते सिंगल पॉइंट एजेंडा जे लाइ हिते पहुतो आहियां ऐं तव्हां सां हिननि जो बराए रास्त हाल अहवाल कराइण जो मक़सदु इहो आहे त जेके बि अफ़वाहूं आहिनि, इल्ज़ाम आहिनि, कूड़ आहिनि, उहे पंहिंजी जाइ ते, पर ज़मीनी हक़ीक़तूं तव्हांजे साम्हूं आहिनि त हिते माण्हू जे लाइ इज़हार जी आज़ादी केॾो ॾुखियो कमु आहे।